चवंदा आहिनि न त पंहिंजे घर खे बि टाइम जेको आहे उहो लाज़मी हूंदो आहे। घर जो जेको होम मिनिस्टर आहे न उन जे चवण जे मुताबिक़ बि हलणो पवंदो आहे। सो शिकायतूं त रहंदियूं हूंदियूं न। सॼो ॾींहुं तव्हां ऑफिस में था गुज़ारियो, सॼो ॾींहुं तव्हां फ़ोन में था जेको आहे उहो कमनि में गुज़ारे छॾियो, त कीअं हूंदो आहे इहो सिलसिलो, कीअं टाइम ॾींदा आहियो? हिकिड़ा मुंहिंजो जेको घर जो जेको टाइम ऐं बैलेंस आहे न उहो तमामु सुठो रखियलु आहे। अच्छा, हा बिल्कुलु। त मां कोशिशि कंदो आहियां त शाम जो जल्दी पहुचां, पर लेट थी वेंदी आहे हुते हुन में। पर उन खां अलावा ॿारनि सां, फैमिली सां, मिसिस सां, पंहिंजे उन सां, सो वी हैव वेरी स्पेसिफाइड टाइम। अॼुकल्ह इहो आदत थी वई आहे औरतुनि में त थोरो लेट उथंदियूं आहिनि। तो मुंहिंजी आदत आहे जल्दी उथण जी। सो मां 3:30 बजे उथी वेंदो आहियां। सो 4:30 पौणे 5 बजे मां उथी वेंदो आहियां। तो जेको मूंखे तकिड़ो कमु करिणो हूंदो आहे, सुबुह जो नमाज़ वग़ैरह पढ़ी या करे रनिंग करणी आहे। मां क्लिफ्टन बीच ते सुबुह तव्हां ॾिठो त रनिंग उते करे सिज अञा निकिरंदो न आहे, या जिम वग़ैरह मूंखे पंहिंजो थोरो फिटनेस जो हूंदो आहे। त फिटनेस मुंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी आहे, ॿियो केरु मूंखे अलाह साईं रखे ऐं पंहिंजी। बिल्कुलु। ऐं चवंदा आहिनि न त जेको सोल्जर या मां ईअं चवां त आर्मी ऑफिसर जेको आहे उहो भले रिटायर थी वञे बट हमेशह अप टू डेट रहंदो आहे। सो उहो ई जेको आहे उहो असां ॾिठोसीं सुबुह खां वठी जेको सॼो सर जूं मसरूफ़ियात, सर जी जॉगिंग, ऐं सुबुह जो 4:30 बजे मतिलबु की हिन वक़्त में मां पाण जी ॻाल्हि कयां, जीअं सर चयो त औरतूं जेके आहिनि काफ़ी देरि सां उथंदियूं आहिनि, उन्हनि में मां बि इंक्लूड कयां थी। त मां देरि सां उथंदी आहियां ऐं 4:30 बजे उथण वारा शख़्स उन खां पोइ पंहिंजो टाइम पूरो सेट, जॉगिंग, उन खां पोइ नाश्तो, उन खां पोइ वरी पंहिंजा जेके सॼे ॾींहं जा ॾिसण कमकार। सो वॾो मां चवां त इहो हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी जी ॻाल्हि आहे। ऐं याने सल्यूट टू यू सर, सीरियसली।